अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जेको आहे सो मुंहिंजी दिलि पे चयो त आउं जेको आहे सो साईं असांजे मोहतरम जनाब साईं इमरान चाॾियो साहिब जिन जे शोरूम ते वञा। हा वाकई हे शोरूम ते हे शोरूम आहे, वाकई क्लासिक मोटर शोरूम आहे। साईं लॻे थो वेठो आहे। अॼु साईं जो मां थो वीडियो भरियां। साईं सदाई ॿियनि जो वीडियो भरींदो आहे, अॼु मां थो वीडियो साईं जे भरियां। साईं अस्सलाम वालेकुम। सर ख़ुश आहियो? सर केरनि तबियत सही आहे साईं? सर केरनि सर तव्हां साईं सदाई ॿियनि जा वीडियो भरींदा आहियो, दिलि में चयो अॼु मां सर ॻोल्ही थो जेको आहे सो तू जिम्मेदारी काटी क्यों अब आए कादिर भाई कादिर साहब अब खुश हैं ठीक ठाक मजे में साहब अल्लाह जा लखे सान सर बस दिल चो त जो माना ॻोल्ही थो था भाई ॾिसां काथे आहे राबिया से की ॾिठम त क्लासिक मोटर से लिखियल हो। यकीन कर मां तो के सिंधी टीवी में ॾिसंदो आहे। अच्छा कम तुझे साॻो ई आहे मतलब पक्को थी वई सही नु सर बस ई मदाए मुस्तफा में पाण कढवासे न। हां सर बिल्कुल तव्हांजी महिरबानी सर ॾींहं यादि था अचनि जेके हे रमज़ान शरीफ़ जा हे ॾींहं माशाल्लाह यार वाह ॾींहं आहे उहे अॼु यार जुड़ती हो त भला ॻोल्हे के दई ॿुधा सर बस दिलि चयो सिंधी ते नवी में हालांकि दिलि में माना तमन्ना हुई त ओॾे वेंदा त रोज़ इफ्तारी कंदो आहियां मां रोज़ इफ्तारी सुबुह अॼु रोज़ो न वई आहे न सर रोज़ो तो हुयो त जुमे रोज़ो हुयो पर मां रोज़ो अथई हुयो रोज़ो आहे सर रोज़ो आहे मां अॼु रोज़ो जो का साईं इमरान साहब सां पढ़ंदासीं वञी ऐं उहे पुराणी यादूं ताज़ा कंदासीं। अरे हुकुम चरिया असांखे बि रोज़ो आहे माशाल्लाह तुंहिंजो रोज़ो आहे जुमे जो ॾींहुं आहे तुंहिंजो रोज़ो न खोलाईंदा कंहिंजो खोलाईंदा ॿियो ख़ुशि आहे सर अल्लाह जा एहसान फर्स्ट क्लास हा हे क्लासिक मोटर है मोर नंढड़ो जेको तोखे नज़र ईंदो आहे नट बल्ट में माशाल्लाह मशहूर सेक्शन ॿियो घणा रोज़ा रखिया थी भला साईं रोज़ा त सभु रखिया आहिनि उथंदो कंहिं महिल रोज़े रखण महिल रोज़े रखण महिल साईं उथंदो आहियां तक़रीबन 3 बजे उथंदो आहियां ऐं खाईंदो पीअंदो कंहिं टाइम ई साईं तक़रीबन 3 बजे खाईंदो आहियां मतलब 3 बजे खाईंदो हुई हाँ 3 बजे 4 बजे 5 मतलब जिस ताईं आज़ान ईंदी आहे तेसि ताईं खाईंदो आहियां। 4 बजे ताईं तूं खाईंदो हुई खाईंदो आहियां जेसि ताईं आज़ान ईंदी आहे तेसि ताईं खाईंदो आहियां। ऐं पाणी केतिरो पीअंदो हुई पाणी सर असल में डॉक्टर ने चवण आहे त 8 जेका गिलास या बोतल पीअंदा कयो पोइ मां उहे कोशिशि करे सभु ई पी छॾींदो आहियां। अरे 8 गिलास ॾींहं में पीबा नॉर्मल न चरिया तूं 8 कंहिं महिल पीअंदो हुई सर सॼो ॾींहुं रोज़ो त हूंदो आहे अरे पोइ 8 गिलास तूं एडवांस में पीअंदो हुई रोज़ो जो खुलंदो आहे पोइ न पीअंदो हुई छा सर पोइ बि त कोशिशि कंदा आहियूं पीअंदा आहियूं पर जेका सो मतिलबु पोइ बि माना वरी ॿिए ॾींहं ते जेका सो वरी पीअंदो आहियां वरी कोशिशि कंदा आहियूं उहो छॾींदो आहियां त वरी ॿिए ॾींहं ते वरी 8 गिलास पीअंदो आहियां। मतलब तूं उठ ई ॿिए ॾींहं पाणी संभाले पीअंदो हुई टारगेट रखी छॾींदा आहियो पेट में। ॿियो यार ॿुधायो जागीरानी जो इरशाद जो साईं इरशाद जागीरानी तमामु ज़बरदस्त कमु पियो करे बाक़ाइदा सिंधी ते रोज़ मुलाक़ात थींदी रोज़ हुन सां इफ्तारी कंदो आहियां रोज़ फोटो रखंदो आहियां। हल हिकिड़ी सची ॻाल्हि ॿुधाईंदे जी साईं हे जेकी रोज़ा थिया आहिनि घर में को रोज़ो खुलियो अथई न साईं हिकु बि न इन ॻाल्हि जा शायदि सिंध टीवी वारा बि आहिनि सभु रोज़ा सिंध टीवी ते खुलिया अथई रोज़ अज़र जेके साहब सां गॾु हूंदो आहियां उहो शायदि आहे इरशाद जागीरानी शायदि आहे नात खान मां रोज़ उते खोलींदो आहियां वञी सिंध टीवी ते हा वाक़ई ट्रांसमिशन थींदी आहे सभिनी खे रोज़ो खुलाईंदा आहिनि मां ॾिठो आहे जेके माण्हू हूंदा आहिनि बल्कि स्टाफ बि जेतिरो हूंदो आहे सभिनी खे रोज़ो खुलाईंदा आहिनि सिंध टीवी बाक़ाइदे समोसा पकोड़ा मतिलबु शरबत बाक़ाइदे शरबत माना तूं सभ खां पसंदि कहिड़ी शइ आहे तोखे वधीक खाइण में सर हक़ीक़त ॿुधायो तव्हां कहिड़ी लिकड़ जी ॻाल्हि कयां उते जल माना साईं रखंदा आहिनि त पकोड़नि जो थाल मां पंहिंजे ॾाढो रखंदो आहियां ऐं वरी कोशिशि कंदो आहियां त ॿ जूस माना तो कढी करे खीसे में रखंदो आहे त इहे खई वञा कर। अरे यार पहिरियों तूं थुल्हो हूंदे हाणे सनो थी वई सर हे बस छा कयो रोज़ादार खोड़ सर रोज़नि जो कमाल आहे इहो सॼो रोज़नि चरिया तोखे नूर ॾिनो थी ऐं भाउ जी फिटिंग ॾिनी अथई तोखे बिल्कुलु सर मालिक जी महिरबानी आहे रब करीम जा अॾा लखे सन पर सभु ॾाढी दिलि ख़ुशि थी तव्हां सां मुलाक़ात थी सर ॾाढो मज़ो अची वियो बाक़ाइदे माशाल्लाह पोइ हाणे पाण मीटिंग कयो त भला हिन वीडियो खे बंदि कयईं ठीकु सर वॾी महिरबानी सर अरे ॿुध इन ई वीडियो खे पोइ यूट्यूब ते रखूं नट बट सर बिल्कुलु रखी सघो था पक दुनिया ॾिसे सर अरे बी पहिरियों मां ॾिसां को कुझु ग़लति वलति न ॻाल्हायो थी न सर ग़लति छा ॻाल्हाए ईअं न वाह ग़लति ॻाल्हाए वरी पोइ मुला पंहिंजे सर त हक़ीक़त में जेके नात कान दोस्त आहिनि उन्हनि खे माना पुराणी यादूं ताज़ा थी वेंदियूं त साईं इमरान साहब सां वेठो आहे मदाए मुस्तफा सभु कमाल आहे उहे वाह वाह साईं अहिड़ो प्रोग्राम साईं वरी कोन थींदो 10 साल वॾी महिनत आहे साईं तव्हांजी महिनत आहे साईं महिनत ऐं माना सिंध टीवी या वॾी उहो माना कई यार एॾो वॾो सेट लॻो ऐं पाण 15-20 ॾींहं हुते हुआसीं तोखे यादि आहे साईं तव्हांखे छा सलाम आहे सॼी राति तव्हां उजागो करे सलाम सभिनी खे आहे सभिनी खे सलाम तव्हां वॾी महिनत कई जजनि खे इरफान समो हुयो
ऐं पाणारो उस्ताद मखणो फ़क़ीर हो ऐं उस्ताद मज़र हुयो इरशाद जागीरानी हो ॿियो फौज़िया हुई होस्ट पाण वारी असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त मोहम्मद तारिक हुसैन साहब वीचारो वफ़ात करे वियो अड़े न उहो जेको माज़ूर हो माज़ूर अड़े उहो वफ़ात करे वियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अड़े बसि आहे त अलाह सही ॻाल्हि पर उहे यादूं ताज़ा हाणे अॼु बि जेको प्रोग्राम हले थो न तारिक हुसैन जेॾी महिल अचे थो न माना अल्लाह 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 ओॾी महिल हज ते पियो वियो मुंहिंजे ख़्याल में मदीने शरीफ़ अल्लाह मालिक जी ॻाल्हि सही यार ये वीडियो खे बंदि था कयूं हाँ पाण कचरे था कयूं ओके ओके ओके